अस्सलाम वालेकुम। जैसे त मौसम था हिकिड़ो अॼु जो टॉपिक सिंधी ज़बान जे बारे में आहे। सिंधी ज़बान क़दीमी तारीख़ कॾहिं जी ज़बान आहे, केतिरो अरसो थियो आहे, केतिरी सदियूं गुज़री चुकियूं आहिनि, केतिरी पुराणी आहे, इन जो अंदाज़ो त कोन्हे, पर इन बारे में तव्हांखे कुझु मालूमात ॾींदो हलां। सिंधी ज़बान क़दीम तरीन ॿोलियुनि मां हिकु आहे जंहिंजी जड़ूं हज़ारे साल पुराणियूं आहिनि। सिंधी ॿोलीअ जी तारीख़ सफ़र जे कुझु अहम मरहलनि ते हिकु नज़र करियूं था। सिंधी ज़बान खे क़दीम दरावड़ी ॿोलियुनि सां लाॻापियल सम्झो वञे थो, जेके तक़रीबन 4000 सालनि खां 3000 सालनि में वादी सिंध में ॻाल्हायूं वेंदियूं हुयूं। इन वक़्त जी तहज़ीब ख़ासि करे मुंहं जो दड़ो ऐं हड़प्पा दरावड़ी ॿोलियुनि में ॻाल्हाईंदी हुई। वादी सिंध जी तहज़ीब इंडस वैली सिविलाइज़ेशन जे रहवासियुनि जेके 3300 खां 1300 जी विच में हिते आबाद हुआ, इन ई क़दीम सिंधी ॿोलीअ जी क़दीम सूरतुनि में ॻाल्हाईंदी हुई, पर इन जे लिखत में छॾियल काठियूं ऐं महरनि खे अञा ताईं मुकमल तौर ते पढ़ियो न वियो आहे। तंहिं करे इन्हनि जी ज़बान खे सही तौर ते सुञाणण मुश्किल आहे। वैरगी दौर हाणे इन जी ख़ासि मालूमात एतिरी कान्हे, पर जेका मूंखे मालूमात उहा तव्हां ताईं पहुचाइण मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। वैदिक पीरियड में तक़रीबन 1500 खां 500 कम जे विच में सिंधी ॿोलीअ खे ॿिया असर पिणु मिलिया, जीअं संस्कृत, प्राकृत ऐं ॿाली ॿोलियुनि जा। इन दौरान सिंधी ज़बान जो पंहिंजो मख़सूसु लफ़्ज़ियाती ऐं ग्रामरी निज़ाम जोड़णु शुरू थियो। 8वीं सदीअ में मोहम्मद बिन क़ासिम जे अचण खां पोइ सिंधी ॿोलीअ ते अरबी ॿोलीअ जो असरु थियो। इस्लामी दौर में सिंधी ॿोलीअ में अरबी ऐं फ़ारसीअ जा केतिरा ई लफ़्ज़ शामिल थिया। इन दौर में सिंधी ॿोलीअ में शाइरी, तसनीफ़ ऐं लिखत में वॾी तरक़ी थी। सिंधी ॿोलीअ खे रस्मी तौर ते लिखत में आणण जो कमु ख़ासि करे 18वीं सदीअ में थियो। सिंधी ॿोलीअ खे अरबी रस्म अल ख़त में लिखणु शुरू कयो वियो। इन खां अॻु सिंधी ॿोलीअ खे मुख़्तलिफ़ रस्म अल ख़त में लिखियो वेंदो हो, जहिड़ोकि नागरी ऐं काठी। सिंधी ॿोलीअ जी जड़ूं हज़ारे सालनि जी तारीख़ में जुड़ियल आहिनि, जेका तक़रीबन 5000 साल खां बि पुराणी आहे। इन जा क़दीम आसार जेको वादी सिंध जी तहज़ीब सां ॻंढियल आहिनि, सिंधी ॿोलीअ खे दुनिया जी क़दीम तरीन ॿोलियुनि मां हिकु बणाइनि था। पाण ताईं ज़्यादा एतिरी रिसर्च सिंधी जेके सकाफ़त इदारा आहिनि उन्हनि एतिरी रिसर्च कान कई आहे, पर जेतिरा 99% इन्हनि जाखोड़ कई आहे उन में इहा ई पाण ताईं ख़बर पई आहे त सिंधी ॿोली 5000 सालनि खां बि पुराणी आहे ऐं क़दीम आहे। इन में कीअं तब्दीलियूं आयूं ज़बान में, उहो बि तव्हांखे मां ॿुधायो। अरबी, फ़ारसी, वरी संस्कृत, काफ़ी अहिड़ियूं ज़बानूं मिली करे हाणे जेका पाण हाणोकी ज़बान ॻाल्हायूं था उहा थोरी मुख़्तलिफ़ आहे। एक्चुअल जो सिंधी आहे उन जी अॼु ताईं सही असां ताईं ॼाण न पहुती आहे। उहा ज़बान केॾी कठिन, जीअं चइजे त मुश्किल हूंदी, उहा असां ताईं कान पहुती आहे। पर अॼु बि हिन दौर में 2 क़िस्म जी सिंधी आहे। हिकिड़ी आसान सिंधी जेका असां ॻाल्हायूं पिया नॉर्मली आहे, हिकिड़ी आहे मुश्किल सिंधी जेका मतिलबु प्योर, जंहिंखे असां प्योर सिंधी चवंदा आहियूं, जेका शाह लतीफ़ भिटाई जी तारीफ़, अलाह जी तारीफ़ में लिखी वई। ऐं अरबी क़ुरान जेको आहे, क़ुरान शरीफ़ अलाह जो कलाम, उनखे बि सिंधी ॿोलीअ में मोहम्मद बिन क़ासिम जे अचण खां पोइ ई लिखियो वियो, माना 18वीं सदीअ में, 1800 ईस्वीअ में। त इन तरतीब सां असां ताईं इहे ॻाल्हियूं पहुतियूं आहिनि जेका असां तव्हांखे ॿुधायूं पिया। सो उमेदु आहे तव्हां सॼो वीडियो ॾिठो हूंदो ऐं सब्सक्राइब त कंदव तव्हां लाज़मी, ऐं लाइक बि कंदव, छो त तव्हांजो मौसम भाउ पंहिंजी नंढड़ी जाखोड़ करे तव्हां ताईं इहा इल्मु पहुचाए थो। सो काइंडली थैंक यू। अस्सलाम वालेकुम। يأمنك يا دنيا الدواهي تدوسين المصاحب في التراب، وأعجب من مريدك وهو يدري بأنك في الورى أم العجاب، ولولا أن